बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में गुज़िरियल ॾींहुं क़तल थियल नौजवान जी सुञाणप महेश कुमार तौरु थी वई। पुलिस शक जी बुनियाद ते 4 हिंदू नौजवाननि खे गिरफ़्तार करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं डंगरपाड़े में ख़ाली प्लॉट मां तशद्दुद बाद गोली हणी बाह ॾेई बेदर्दी सां क़तल थियल नौजवान जी सुञाणप जैकबाबाद जे ग़रीबाबाद पाड़े वासी 18 वरहनि जे महेश कुमार पुट अशोक कुमार तौरु थी आहे। मक़तूल नौजवान जे पीउ जंग में धक जे निशान मां सुञाणप कई। मक़तूल जे पीउ अशोक कुमार जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहं अॻु शाम जे 4 वॻे फ़ोन अचण बाद पुट घरां ॿाहिरि निकिरी वियो, जंहिं बाद वापसि कोन आयो। असांजी कंहिंसां का दुश्मनी नाहे, न ई कंहिं ते शक आहे। जॾहिं त सिटी पुलिस क़तल जे शक हेठि 2 हिंदू नौजवाननि अरुण कुमार ऐं विजय कुमार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे जांच लाइ अणसुञातल हंध मुंतक़िल करे छॾियो आहे। हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सीतलानी जो चवणु आहे त पुलिस जी जांच मां मुतमइन आहियूं। एसएसपी जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ राब्तो करण ते ॿुधायो त जांच जो अमल तेज़ कयो वियो आहे। शक जी बुनियाद ते कुझु गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि, जॾहिं त नौजवान जे नंबर जो CDR ऐं DNA बि करायो वियो आहे। जल्द मुलविस जावदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। जैकबाबाद में वकील मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वकील बिरादरी जो एहतजाज। वकील मीर हारून रशीद सूमरो मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट करे ज़फ़र ख़लील जखरानी, मोहम्मद शरीफ दायो, हारून रशीद सूमरो, कामरान पेचू ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। वकीलनि मुतालबो कयो त वकील मीर हारून रशीद सूमरो ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। जैकबाबाद पुलिस जी कार्रवाई। एम्बुलेंस जे ॻुझे खाननि मां 200 लीटर ईरानी डीज़ल हथ, 1 ॼणो गिरफ़्तार। केस दाख़िल। सदर पुलिस शंबे शाह पुलिस चौकी ते चेकिंग दौरान एम्बुलेंस जे ॻुझे खाननि मां 200 लीटर डीज़ल हथ करे कोयटा वासी जाबदार दाऊद खान बिरोही खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। बाहू कोसे जे प्राइमरी उस्ताद जो नौजवान पुट पुरस्रार तौरु गुम। वारिसनि पारां अगवा जो शक। ॻोठ दुर मोहम्मद कोसो वासी प्राइमरी उस्ताद मोहम्मद जाम कोसो मूजिब कल मंझंदि जो पुट सां राब्तो थियो, जंहिं महिल हू कंदकोट खां ॻोठ लाइ निकिरी चुको हो ऐं उन बाद संदसि मोबाइल फ़ोन मुसलसल बंदि आहे। असांखे शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। हालानी में ट्रॉलर जो मज़दा खे टक्कर, मज़दा ड्राइवर फौत। क़ौमी शाहराह ते पेश आयल हादसे में कराची वासी मज़दा ड्राइवर नसीम आराई मौक़े ते ई फौत थी वियो, जॾहिं त ट्रॉलर ड्राइवर फ़रार थी वियो। होॾां पुलिस फौती जो मड़ मक़ामी अस्पताल खणाए आई, जितां वारिसनि हवाले कयो वियो। नौशेरो फेरोज़ में नादरा पारां अफ़गाननि खे शनाख्ती कार्ड जारी थियण लॻा। नादरा ऑफिस नौशेरो फेरोज़ में मुख़्तलिफ़ अफ़गाननि खे सरेआम कार्ड ठाहे ॾियण जी वीडियो पिणु वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त अफ़गाननि वटि कूड़ा काग़ज़ पिणु आहिनि। अफ़गाननि खे कार्ड जारी करण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां नादरा ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। बाहू कोसो वेझो नौजवान खे कुते ॾाढे विधो। ॻोठ नूर रहमान जखरानी में नौजवान दोस्त अली जखरानी खे छिते कुते ॾाढे ज़ख़्मी कयो त खेसि बेसिक हेल्थ सेंटर बाहू कोसो आंदो वियो, जितां फर्स्ट एड ॾियण बाद वैक्सीन लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मटियारी, मसू भुरगड़ी, पंगरियो, सेखाट ऐं ॿियनि इलाक़नि में नाजाइज़ अलावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। केतिराई घर, दुकान, होटल ऐं ओताकूं ड्राहे पट। सईद ख़ान शाख़ ते आबपाशी खाते जो ऑपरेशन। अॾावतूं ड्राहे पट। इंतिज़ामिया पारां सईद ख़ान शाख़ ते ग़ैर क़ानूनी तौरु वेठलनि खे नोटिस जारी करे अॾावतूं हटाइण जो हुकुम कयो वियो, जंहिं बाद अॼु ऑपरेशन कयो वियो। इन सिलसिले में SDO आबपाशी शमशाद चन्ना जो चवणु हो त अदालती हुकुम तहत सरकारी मिल्कियतनि तां कब्ज़ा हटाइण लाइ कार्रवाई हलंदड़ आहे। पंगरियो में ब्रांच ड्रेन ते आबपाशी खाते जो ऑपरेशन। दुकान ऐं घर ड्राहे पट। ग़ुलाम मोहम्मद गुजर जे घर खे ड्राहिण दौरान वण ते वेठल ज़हरीली माखी 10 औरतनि ऐं ॿारनि समेत चौपायो माल खे ॾंगे ज़ख़्मी करे छॾियो। औरतनि ऐं ॿारनि खे फौरी तौरु अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुतासिर ॻोठाणनि आबपाशी खाते ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त आबपाशी खाते खे ज़हरीली माखी बाबति इत्तला बि कयोसीं, तंहिं बावजूदि वण खे किरायो वियो ऐं माखी केतिरनि ई माण्हुनि खे ॾंगे ज़ख़्मी कयो आहे। सेखाट में आबपाशी खाते पारां हैवी मशीनरी सां मटियारी जी हदनि मां गुज़रंदड़ दरिया सिंध जे SM बचाव बंद जे कपरनि ते क़ाइमु नाजाइज़ अॾावतूं हटायूं वयूं। इंतिज़ामिया कार्रवाई कंदे समय घर, दुकान, होटल ऐं ओताकूं ड्राहे पट करे छॾियूं। शहीद साफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि मथां 10-10 लख रुपया इनाम मुक़ररु करण जी सिफ़ारिश। SSP नौशेरो फेरोज़ इल्ताफ़ हुसैन लगारी तजवीज़ उमाणे छॾी। आला अख़्तियारियुनि बि हुकुम जारी करे छॾिया। घरू खाते खां जल्द नोटिफिकेशन जारी थियण जा इम्कान। वाज़े रहे त नादरा पारां जाबदारनि जा शनाख्ती कार्ड रद्द कया विया आहिनि। कंदकोट में 3 रोज़ा इल्मी अदबी सक़ाफ़ती ऐं साइंसी मेले जो इफ़्तिताह। मिनी स्पोर्ट्स स्टेडियम में डेप्यूटी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी क़ौमी झंडो फड़काए मेले जो इफ़्तिताह कयो, जॾहिं त इन मौक़े ते SSP अमजद अहमद शेख, रेंजर्स कर्नल जावेद असगर पिणु मौजूदु हुआ। DC जो चवणु हो त कोरोना वबा खां पोइ अवाम खे सस्ती तफ़रीह मुहैया करण लाइ 3 ॾींहनि जो मेलो मुनक़िद कयो वियो आहे। मेले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे स्टॉल सां गॾोगॾु मौसम बहार जी आमद जे हवाले सां गुलनि जी नुमाइश पिणु रखी वई आहे। मल मलाकड़ो, कोडी कोडी ऐं फुटबॉल समेत घोड़नि ऐं ॾांदनि जी ड्रोड़ जा मुक़ाबला पिणु कराया वेंदा। बटाणी में पोरियत पीरसन केतिरनि ई मौतमार बीमारियुनि में मुब्तला।
इलाज न थियण सबब बिस्तरे ते पयल छिजण पाड़ेवासी 6 ॿारनि जो पीउ 60 वरनि जो पीउ सन मीर मोहम्मद छिजण गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां टीबी समेत ॿियनि केतिरनि ई मौतमार बीमारियुनि सबब बिस्तरे ते पयल आहे। पीर सन जे मासूम ॿारनि अपील कई त वालिद जो इलाज कराइण लाइ माली सहायता कई वञे त जीअं संदसि हयाती बचाए सघिजे। सुल्तानकोट भरिसां हफ़्तो अॻु फौत थियल नारी क़तल करार। DIG जे हुकुम ते 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। जहानवा थाणे जी हद मुबारक मारफाणी में हफ़्तो अॻु मुबैना तौर आपघात ॼाणायल नारी मुस्मात परी ज़ाल मीर हसन मारफाणी खे क़तल करण जो इंकशाफ थियो आहे। इन सिलसिले में पुलिस DIG लाड़काणो जे हुकुम ते सरकार पारां ASI मोहम्मद परेल संजराणी जी फरियाद ते नारी जे मुड़िस मीर हसन, गुलाम रसूल ऐं नसरुल्ला मारफाणी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। खैरपुर नाथन शाह में सैफ पारां वणकारी मुहिम जो आगाज़। ॻोठ अलीबख्श महराई में सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां लीडरशिप मिडिल स्कूल में वणकारी मुहिम बाबति सेमिनार करायो वियो, जंहिंमें अकबर ख़ान बुघियो, डेप्यूटी डायरेक्टर सैफ एजाज़ अहमद चांडियो, ज़िला ऑर्गेनाइज़र मजीद जोड़ेजो समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि वणकारी जे फ़ाइदनि ते तक़रीरूं कयूं ऐं वणकारी करण ते ज़ोर भरियो, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ भी पेश कया। क़ौमी अवामी तहरीक गढ़ी खैरो जी चूंड गुल मुस्तफ़ा सदर ऐं बासित बरकत बिरोही जनरल सेक्रेटरी चूंडजी विया। चूंडूं ज़िले जनरल सेक्रेटरी जब्बार सिंधी जी निगरानी में थियूं, जंहिंमें सदर गुल मुस्तफ़ा जमाली, सीनियर नायब सदर अशरफ पांवर, नायब सदर जावेद जमाली, जनरल सेक्रेटरी बासित बरकत बिरोही, डेप्यूटी जनरल सेक्रेटरी परवेज़ जमाली, मालियात सेक्रेटरी नसरुल्ला इमरान अली लोहार ऑफिस सेक्रेटरी चूंडजी विया। पीपल्स पार्टी नसीराबाद डिवीज़न जे सदर मीर बिलाल ख़ान उमरानी चयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत ख़िलाफ़ हाणे ॿारनि बि ॻाल्हाइण शुरू करे ॾिनो आहे। महांगाई ऐं बेरोज़गारी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुकूमत जो वधीक इक़्तिदार में रहण मुल्क लाइ हानिकार साबित थींदो। PDM पंहिंजी मंज़िल तरफ़ कामयाबी सां वधी रही आहे। नसीराबाद डिवीज़न में पाणी जी खोट ते ज़ाब्तो आणण जी ज़रूरत आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन उमरानी हाउस ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। मियां साहब थाणे ते अदालती छापो, नाहक बांदी ॼाणायल जी गिरफ़्तारी ज़ाहिर। मुस्मात वज़ीरा ज़ाल अली गौहर झुलण जी दरख़्वास्त ते सिविल जज खानपुर मियां साहब थाणे ते छापो हणी रिकॉर्ड चकासियो, जिते पुलिस सिविल जज खे आगाही ॾिनी त अली गौहर झुलण खे पुलिस मुक़ाबले जे केस में गिरफ़्तार करे रिमांड वरितो वियो आहे। खैरपुर नाथन शाह ऐं मटियारी में मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत जे सिलसिले में तक़रीबूं। कैन नाथन शाह में दरगाह सखी सैयद नाथन शाह ते अंजुमन तहफ़्फ़ुज़ अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम पारां महफ़िल मिलाद कराई वई, जंहिंमें अहले इस्लाम वॾी अंग में शिरकत कई। मटियारी में 13 रजब जे सिलसिले में हाशमी इमाम बारगाह ऐं कच्छिन जे पिड़ खां रैली कढी वई ऐं हाशमी हाउस ते जश्न मौलूद काबा पिण मल्हायो वियो। शाहपुर दरपुर में भी मौला अली जी विलादत जे सिलसिले में रैली निकिती। भिट शाह में पीर ऑफ भिट शाह सैयद शमन अली शाह ऐं फ़कीर अख़लाक ऐं फ़कीर पीरल जी अॻवानी में रैली कढी वई। हिन वक़्त जी हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobreezhd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।